सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। चाचा मां नथो चवां त को सजावल खान सां असां ॻाल्हियूं कंदासीं। ॻाल्हियूं न कंदासीं त ॿियो छा करण वारो आहीं? चाचा कुझु दुरियुनि खे पाण सां गॾाए सजावल मथां ज़ोर वधाईंदासीं। हिन वक़्तु केरु आहे जो असांजो साथ ॾींदो? चाचा असांजे साथ ॾियण लाइ घणा तयार थी वेंदा। जेकॾहिं तव्हांजो हुकुम हुजे त मां वञी नवाब खान सां ॻाल्हायां। सजावल जूं नाजाइज़ियूं हर कंहिंजे लाइ वधी वियूं आहिनि ऐं हाणे मीर बहावल जी छोकिरी बजाए सजावल वटि पनाह वरिती आहे। नवाब खान जहिड़ो तव्हांजो दुश्मन सजावल आहे तहिड़ो ई तव्हांजो दुश्मन बहावल खान। पोइ तव्हां बहावल जी मदद छो कंदा? इहो इन करे त बहावल मुंहिंजी क़ौम ऐं मुंहिंजी ॻोठ जो आहे। इन करे मां बहावल खे ॿाहिरीं दुश्मन जे हथां कोन मराईंदुसि। हिनमहिल यार तुंहिंजी हमदर्दी मूंखे कान थी खपे। मां मीर सां अकेलो ई मुंहुं ॾेई सघां थो त कोन तो आहे। तूं भुलियल आहीं चाचा। हिन महिल मीर वञी वागूअ जे वात में वेठो आहे। छा तूं उतां मीर जो शिकार करे सघीं था? जे मां मीर जो शिकार न करे सघियुसि न भला मीर जो शिकार थी त वेंदुसि न, पर तोखां मदद कोन वठंदुसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।